ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। इलेक्शन कमीशन सिंध में कामयाब थियल सेनेटर्स जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। जनरल सीटुनि ते कामयाब सेनेटर्स में पीपी जो मसरूर अहसन, दोस्त अली जैसर ऐं अशरफ अली जतोई शामिल आहिनि। पीपी जो सैयद काज़िम शाह ऐं नदीम अहमद भुट्टो बि जनरल सीट्स ते कामयाब आहे। एमक्यूएम जे आमिर चिश्ती ऐं आज़ाद उम्मीदवार फैसल वाबडा जी कामयाबी जो नोटिफिकेशन जारी कियो वियो। टेक्नोक्रेट सीट ते पीपी जे ज़मीर घुमरो ऐं सरमद अली जो कामयाबी जो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो। औरतुनि जी सीटुनि ते पीपी जी कुरतुल मरी ऐं रुबीना काइम खानी कामयाब करार ॾिना विया। थोराई वारी सीट ते पीपी जो पुंजमल भील जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन सिंध में कामयाब थियल सेनेटर्स जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। जनरल सीटुनि ते कामयाब सेनेटर्स में पीपी जो मसरूर अहसन, दोस्त अली जैसर ऐं अशरफ अली जतोई शामिल आहिनि। पीपी जो सैयद काज़िम शाह ऐं नदीम अहमद भुट्टो बि जनरल सीट्स ते कामयाब थी वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इलेक्शन कमीशन सिंध में कामयाब थियल सेनेटर्स जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। जनरल सीटुनि ते कामयाब सेनेटर्स में पीपी जो मसरूर अहसन, दोस्त अली जैसर ऐं अशरफ अली जतोई शामिल आहिनि। पीपी जो सैयद काज़िम शाह ऐं नदीम अहमद भुट्टो भी जनरल सीट से कामयाब थिया आहिनि। एमक्यूएम जे आमिर चिश्ती ऐं आज़ाद उम्मीदवार फैसल वावडा जी कामयाबी जो नोटिफिकेशन भी जारी कयो वियो आहे। टेक्नोक्रेट सीट ते पीपी जे ज़मीर घुमरो ऐं सरमद अली जी कामयाबी जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। औरतुनि जी सीटुनि ते पीपी जी कुरतुल मरी ऐं रुबीना काइम खानी कामयाब करार ॾिना विया आहिनि।